खुदाबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मौसमी असर ऐं नकली ज़रई दवाउनि सबबि ज़ैतूननि जे फसल खे नुक़सानु थियो आहे, जंहिं करे आबादगार परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। खुदाबाद ऐं भरपासे में ज़ैतून जे बागात ते बीमारी जो हमलो थियण करे ज़ैतून बागात पैदावार न ॾेई सघिया, जंहिं करे बागात मालिकनि मकादारनि खे वॾो नुक़सानु थियण लॻो, जॾहिं त आबादगारनि खे ख़र्च गिची में पइजी वियो, जंहिंजो सबबु हिन साल उहा पैदावार न मिलण, मौसमियाती असर ऐं ज़रई दवाऊं सही न हुजण करे ज़ैतून जे बागातनि खे वॾो नुक़सानु थी वियो। उन बाबति ज़मींदार, हारियुनि, मकादार ऐं एग्रीकल्चर ऑफिसर ज़ैतून जे बागातनि ते थियल नुक़सान बाबति आवाज़ टीवी सां वीचार वञींदे चयो त पेस्टिसाइड सां इस्तेमालु कई आहे त उहा तमामु घणा नाक़िस मटीरियल असांखे मिलियो वियो आहे। असां गुज़ारिश बि कई हिते जेके फील्ड ऑफिसर आहिनि एग्रीकल्चर सेक्टर जा, सिंध गवर्नमेंट जा, असां उन्हनि खे बि चयो, पर उहे उन्हनि जीअं उन्हनि खे जू लॻी पर उहे आहे ई कोन, असांखे हिते विज़िट न करे सघिया आहिनि। असां हर साल ई 2 लख रुपया लॻभॻि असां ही बाग़ ॾींदा आहियूं, पर हिन साल जेका आमदनी थिए थी त ऑलमोस्ट तक़रीबन 80,000 या 90,000 लॻभॻि ई आमदनी थींदी, छो त नुक़सानु तमामु घणो आहे। अच्छा, हर साल त सुठो लहंदो आहे, पर हिन साल वरी वण जेको आहे सो हिन में दवाउनि हणण जे मिसाल जेके दवाउनि में इहो आहे ताक़त न हुई या छा, अहिड़े हिसाब सां हिन वारे मज़ो तमामु घटि कयो अथसि। पाण ख़बर न आहे या मौसम जे करे या दवाउनि जी घटिताई आहे या दवा सादी आहे, अलाह बहितर ॼाणे। बाक़ी हूअं हर साल तमामु सुठी आमदनी थींदी हुई। असां दवाऊं हयूं आहिनि, 3 दवाऊं हयूं आहिनि, पर उन्हनि बि कमु न कयो आहे। माल झलियो सो उहो माल बि माना उते जो उते बीठो आहे, नंढिड़ो आहे, माल बि वधाइनि कोन था, मर्ज़ बि हुयो, माल मोकिलियूं था, थोरो घणो जेको बि थिए थो मोकिलियूं था, उन में बि असांखे बाज़ार नथो मिले, उन में बि असांखे नुक़सान ई नुक़सानु आहे। पर साल जी नोयत सां हिन साल हिन में उपत जेका हुआ पूरी सुरी न लथी आहे ऐं हीअ हालत आहे उन्हनि जे ज़ैतूननि जी। हुकूमत खे असां अपील था कयूं त हिननि जी सार संभाल में उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे। मां सम्झां थो त हिन दफ़े मौसम जी काफ़ी तब्दीली आहे, उन जे करे ज़ैतूननि ते मौसम जो असरु थियो आहे ऐं उन खां पोइ जेका ज़ैतून जे बाग़ में आबादगार जेका महिनत कंदा आहिनि उहा बि मुनासिबु न थी आहे, छाकाणि त बाग़ात जे फसलुनि में अंब हुजे, ज़ैतून हुजे या लीमा, नारगियूं हुजनि, उन्हनि जे फसलुनि खे असांखे पोटाश वारो भाण, फास्फोरस वारो भाण ॾियणो पवंदो आहे, जेको अक्सर करे आबादगार न ॾींदा आहिनि। असल में जेका ॻाल्हि आहे पैदावार जी, जेके असांजा मेवेदार फसल आहिनि, मेवेदार वण आहिनि, उन्हनि जी पैदावार वधाइण लाइ पोटाश जो भाण तमामु ज़रूरी हूंदो आहे। पोटाश जो भाण मौसम जी जेका सख़्ती हूंदी, गर्मी सर्दी, उन खां बचाईंदो, बीमारियुनि खां बचाईंदो, प्लस में उन जी जेका क्वालिटी आहे, उन जी साइज़ आहे, फ्रूट जो रंग रोगन, उहो सभु वधाइण में असांखे पोटाश जो जेको भाण आहे उन जो किरदारु आहे। चवणु हुयो त सिंध सरकार, सिंध जे जेके बि बाग़ आहिनि उन्हनि समेत खुदाबाद ऐं भरपासे में थींदड़ बाग़ातनि ते स्पेशल एग्रीकल्चर जे जेके ऑफिसरनि खे पाबंद कयो वञे त जीअं ज़ैतून, लीमे जो बाग़, अंब जो बाग़ आहे, उहे अञा बि अॻिते वधी सघनि। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ टीवी न्यूज़, खुदाबाद।